जान साहब पारां अवांखे जान साहब कयूं था छा पिया सम्झो जेको ही तंज़ीमी तव्हांजो दौरो आहे उन हवाले सां उस्तादनि जा हुकुम उन हवाले सां नेशनल प्रेस क्लब जाम साहब जे साफ़ी दोस्तनि जो इंतहाई शुक्रगुज़ार आहियां जो पंहिंजी क़ीमती वक़्त कढी मुंहिंजे मरहूम पगपट दोस्त साईं गुलाम फारूक दारी साहिब जे आया तॾ ते अॼु अल्लाह पाक जी मदद सां वॾी पहिरीं सिंध सवालक प्राइमरी उस्ताद जी नमाज़ा जमात पेटल इलेक्शन मर्कज़ चूंडूं थी गुज़रियूं ऐं अल्लाह जी मदद सां पूरे सिंध जे उस्ताद गुल पैनल ते एतमादी इज़हार कयो ऐं वॾी अक्सरियत सां अलहमदिल्ला चूंडूं खटियूं जेका जीती हुई जेका हीअ मुंहिंजी सोभ हुई उहा मुंहिंजा जेके मरहूम दोस्त हुआ जिन ज़िंदगी मुंहिंजो वॾो साथ ॾिनो अॼु जेको कुझु आहियां उन्हनि दोस्तनि मरहूमनि जे करे हिन मंज़र ते आहियां उन में साईं गुलाम फारूक ॾाढी सभिनी खां सर फ़रिश्तो मूं पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो त हलफ़ खां पहिरीं इलेक्शन खटणी अचण खां पोइ पहिरीं मुंहिंजे पंहिंजी जीती हुई पहिरीं का स्पीच हुई उन में चयो त हीअ जेका मुंहिंजो सोभ आहे ऐं पंहिंजा जेके मौसम दोस्त हुआ जेके हिन दुनिया में न आहिनि उन जे नाले थो करे अॼु हिते आहियूं इनशाला हिते दिल्ली सुकून मिलियो असांजो बचड़ा मुंहिंजा नवाब शाह ज़िले जा दोस्तनि जो ताईं शुक्रगुज़ार आहिनि जिन वॾी इज़त ऐं मान मर्तबो ॾिनो इनशाला अलाह चाहियो सिंध जी तइलीम जे लाइ असांजो पहिरीं नारो आहे पहिरीं तइलीम पोइ तंज़ीम इनशाला सिंध जी तइलीम जे लाइ सिंध जे प्राइमरी उस्ताद जे हक़ जे लाइ जेके माज़िमी सिंध जे प्राइमरी उस्तादनि सां तइलीम सां वेधंदा आहिनि उनजो सदभाव कबो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे इनशाला अलाह चाहियो त उन जी ज़िंदगी में ख़ुशहाली आणबी सर्विसिस टिकट मंज़ूर थी चुका इनशाला फॉर्मेलिटी आहे थोरी रहियूं सतनि खे इनशाला मुंहिंजी कोशिशि आहे त सिंध जो हिते प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल हूंदो त सिंध ख़ुशहाल हूंदी सिंध ख़ुशहाल हूंदी त मुल्क ख़ुशहाल हूंदो दुनिया जी तरक़ी जो राज़ आहे उस्ताद ऐं उन में सभिनी खां अवल प्राइमरी उस्ताद आहे प्राइमरी उस्ताद सां मादी में वॾो ज़ुल्म थियो आहे अलहमदिल्ला हाणे असां हुकूमत सिंध खे तइलीम खाते खे इहो सम्झाइण में कामयाबु आहियूं त प्राइमरी उस्ताद जी इज़त खां सवाइ तरक़ी नामुमकिन आहे इनशाला जेके बि सिंध जे प्राइमरी उस्ताद जा तइलीम में मसइला हल करा थी इनशाला छा मैसेज आहे सर उस्तादनि जे लाइ ऐं शागिर्दनि जे वालिदिन जे लाइ मुंहिंजी मैसेज गुज़ारिश ई आहे त असांजो सिंध जे उस्तादनि असां त एतमाद कयो आहे त असांजी जेका पेट नफ़ा आहे उन जे आइन में पहिरीं शिक आहे तइलीम जे सुधारे ऐं वाधारे जे लाइ कोशिशि इनशाला मुंहिंजी कोशिशि हूंदी जेके मसूम ॿार वज़ीर लाइ तव्हां ॾिसंदो अक्सर चवंदो आहे त सिंध अंदरि जेके 70 लख प्राइमरी ॿार कोन था अचनि असां सिंध जा प्राइमरी उस्ताद सिंध जे झर झंग वञी भले चाहे नगर पार्कर हुजे कश्मीर हुजे असां झर झंग में ख़ासि तौर ते नियाणे खे स्कूल में आणण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं पर उन खां पहिरीं गवर्नमेंट खे मूं गुज़ारिश कई आहे त तव्हां प्राइमरी उस्ताद तमामु कली थोरी उन जी पघार आहे जॾहिं त तरक़ी जो राज़ बि प्राइमरी उस्ताद आहे त पहिरियों दफ़ो इहा हुकूमत खे सम्झ में आई आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे वीडियो पावर मिलिया आहिनि तारीख़ में पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी स्कूलनि खे बजट मिले बजट ऐं इनशाला ईअं अलाह चाहियो त असां जेका असांजो मक़सदु आहे त सिंध जी तइलीम हर ॿार खे स्कूल में दाख़िल करायूं ऐं हर प्राइमरी स्कूल में सभु सहूलियत हुजे इहो असांजो मक़सदु आहे इनशाला हिकिड़ो सुवालु आहे त जेको आहे उस्तादनि जा हींअर तव्हांजी आईंदा जी हुकूमत में छा हूंदी उस्तादनि जे हक़नि जे हवाले सां ऐं हींअर जेको सर्विस इंस्पेक्टर जो मसइलो बि हले पियो उस्तादनि जो हुन जे हवाले सां इहो तव्हां ॿुधाए पियो सॼा सॼो तफ़सील सर्विस इंस्पेक्टर अलहमदिल्ला पहिरियों दफ़ो 78 सालनि में सिंध जे प्राइमरी उस्ताद सां ज़ुल्म थियो जे सबबु असांजी न को सूबे तरक़ी कई आहे न को तइलीम तरक़ी कई आहे पहिरियों दफ़ो सिंध हुकूमत वज़ीर अला सिंध सूबाई वज़ीर तइलीम जी कोशिशुनि सां पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी उस्ताद जे सर्विस इंस्पेक्टर जी समिरी मंज़ूर कराई आहे ऐं जंहिंजी सर्विस इंस्पेक्टर कमेटी ठही उन मंज़ूरी ॾिनी सेक्रेटरी साहिबु ऐं असांजे 3 माहिर तइलीम जा आहिनि ऑफिसर कराची सेक्रेटरी में अकबर ब्राह्मणी साहिबु साईं हना शेख साहिबु साईं मौला बख्श साहिबु उन्हनि सां राति जी गॾिजी असां सभिनी फाइनल कई आहे अलहमदिल्ला सिंध जे प्राइमरी उस्ताद जो वॾो सदियुनि जो ख़्वाबु सतनो गुज़र इनशाला सर्विस इंस्पेक्टर चंद ॾींहंनि में उनजो नोटिफिकेशन जारी थी वेंदो ऐं उन खां पोइ जेके बि सिंध जे प्राइमरी उस्ताद जा मसइला तइलीम सां लाॻापियल मसइला असल में छा त जेको तबाही थी आहे उहो आहे त असां जेके तइलीम ते कॉन्फ्रेंसूं करायूं तइलीम जी भलाई लाइ उहो
कराची 5 स्टार होटल में थींदियूं जिनजो को बि हेठि लाभ नथो वञे। ऐं चाहियां थो त सिंधो ॿहिराड़े जा माण्हू सिंध जा सीनियर उस्ताद असां गॾु अहिड़ी तइलीम पॉलिश ठाहियूं जंहिंसां सिंध जी तइलीम सिंध में इनकलाब अचे। सर SSP बजट जे बारे में सर ॾाढी मुश्किलातूं आहिनि, 40 खां 45% कटौती पई थियनि। ॾिसो पहिरियों दफ़ो सिंध जे प्राइमरी स्कूल में SSP बजट थी आहे, शुरूआती आहे। शायदि अॻिते हली इहे सभु मामला ठीकु थींदा। इहा असां वज़ीर तइलीम मूं सेक्रेटरी साहिब खे इहा गुज़ारिश कई त साईं जेको वेंडर वारो सिस्टम तव्हां कयो न, इन वेंडर जे करे इहे सभु मसइला थियनि। त जेकॾहिं उस्ताद को ऑफिसर तंग थो करे त उनजे लाइ को सदेबा बि करे सघे थो। कुझु अहिड़ा मामला आहिनि जेके हुननि स्पेसिफिक बजट में रखिया जिन करे वाक़ई तक़रीबन इनशाला कोशिशि कबी हिकु अधु ॾींहं तव्हां सेक्रेटरी साहिब सां मुलाक़ात करे या मिनिस्टर साहिब सां अप्रोच करे त इन में थोरी आसानी पैदा करियूं इनशाला। डायरेक्ट उस्ताद अकाउंट में डायरेक्ट अकाउंट में उस्ताद कोन ईंदी, छो त उहो पर्सनल अकाउंट आहे, SMC जो अकाउंट आहे। उनखे को अहिड़ो आसान हल कजे जंहिंसां सभिनी खे सलाह थी इनशाला।